नाज़रीन, नसीराबाद में एसटीपी जे सर ते बहरिया टाउन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था अल्ताफ़ कांधड़ो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं अवामी वर्कर्स पार्टी तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अचो त इन्हनि अॻुवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त सदन जा कहिड़ा मुतालबा आहिनि। ही तरक़ीअ जी नाम निहाद आड़ वठी असलूकन रहवासियुनि खे सिंध जे असुल वारसनि खे लॾाइण ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ ही जेको तशद्दुद वारी जेका लहर नई पैदा कई वई आहे, इहा ॿुधाए थी त सिंधियुनि खे असलूकन रहवासियुनि खे जिथे किथे ही जेको उनो आहे हितां जो लॾाइण जो ऐं उन्हनि खे अक़लियत में तब्दील करण वारी साज़िश जो इहो बिल्कुलु दुरुस्त आहे ऐं उन जे ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। इन खां वधीक मुनज़िम अंदाज़ में हीअ एहतजाज थींदा। मूं पक सुञाता पंहिंजा हा धारियुनि सां गॾु धाड़े में ते वाट ॾिसियाऊं ॿेरनि खे वेही वांगीड़नि जे वाड़े में। बहरिया टाउन जी आड़ में सिंध जे क़दीम ॻोठनि खे मिसमार करणु, उनजे मथां बिल्डोज़र हलाइणु, सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। मलक रियाज़ ऐं उन जा साथारी ॿुधी छॾनि त सिंध जो माण्हू जॾहिं हिकु आवाज़ ते उथंदो आहे त उनखे को मोटाए न आहे सघंदो। ऐं पोइ लतीफ़ सवाणी त मोटण जॾहिं मेणो, पोइ असांजे लाइ मोटण मेणो थी वेंदो आहे। असीं पंहिंजे वतन जे लाइ, असां पंहिंजे दंग जे लाइ, असीं पंहिंजे सिंध जे लाइ पंहिंजा बच्चा पंहिंजूं जानियूं ॾियण लाइ तयारु आहियूं। मलिक रियाज़ ऐं उन जे साथारनि तरफ़ां बहरिया टाउन जी आड़ वठी सिंध जे वसंदनि ऐं सिंधी माण्हुनि ते जेके हमला कया आहिनि, असीं उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असीं इहो सम्झूं था त पीपल्स पार्टी जी क़यादत उन में सीधी सही मुलविस आहे ऐं असीं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां इहो मुतालबो था कयूं त मलिक रियाज़ ऐं उन जे साथारनि ख़िलाफ़ एक्शन वठी हुन खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे।